शहडोल हयार मां आचार्य लाखाणी जी रिपोर्ट मुताबिक़ उमरकोट ऐं कुनरी वासी प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ चैम्बर प्रेस क्लब पहुची वियो। उन मौक़े ते श्रीमती कोहली मीडिया सां ॻाल्हाईंदे दाहिंदे चयो त आऊं वेठल ॻोठ खटियाबाद गोराऊं पोस्ट ऑफिस कुनरी तालका कुनरी ज़िलो उमरकोट मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां नाले दिनेश कुमार कोहली वेठल ॻोठ कुनरी शहर ज़िलो उमरकोट सां शादी कई आहे। हैदराबाद कोर्ट में मगर मुंहिंजा माइट मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे जान सां मारण लाइ धमकाए रहिया आहिनि ऐं कूड़नि केसनि में फासाइण था चाहिनि। अगरि मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार उहे माण्हू हूंदा जंहिंजा नाला असां वीडियो बयान में ॾियूं पिया। शियाराम कोहली, एसर कोहली, केवल कोहली, रायमल कोहली, लक्ष्मी कोहली, उन्हनि माण्हुनि सां असांखे ख़तरो आहे। तंहिं करे आऊं सभिनी अमलदारनि खे गुज़ारिश थी करियां त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, असांखे पंहिंजी रज़ा ख़ुशी सां ज़िंदगी गुज़रण ॾिनी वञे।